अस्सलाम वालेकुम नाज़रीन, इबरत न्यूज़ टेलीविज़न नेटवर्क सां गॾु आऊं आहियां ग़ुलाम हुसैन ख़ासि केली। अॻूणे वज़ीर आज़म या नवाज़ शरीफ़ चयो आहे त ईंदड़ आम चूंडनि में अवाम जी ताक़त सां मुस्लिम लीग नवाज़ कामयाबी हासिल कंदी। अॻूणे वज़ीर आज़म या नवाज़ शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान में तरक़ियाती कम जी शुरूआति उतां खां कंदासीं जिथां खां असां छॾी हुई। अॻूणे वज़ीर आज़म या नवाज़ शरीफ़ चयो त अवाम जे बुनियादी मसइलनि खां आऊं वाक़िफ़ आहियां। अवाम जे समूरनि मसइलनि खे अवलियत जे बुनियाद ते हल करायो वेंदो। अॻूणे वज़ीर आज़म या नवाज़ शरीफ़ जी सदारत में लाहौर में मॉडल टाउन में मुस्लिम लीग नवाज़ जो इजलास थियो। इजलास में अॻूणे वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ समेत मुस्लिम लीग नवाज़ जे अहम अॻवाननि इजलास में शिरकत कई। इजलास खे ख़िताब कंदे मुस्लिम लीग नून जे सरबराह मियां नवाज़ शरीफ़ चयो त अवाम जा जेके बुनियादी मसइला आहिनि उन्हनि खे हल करणु असां सभिनी जी ज़िमेवारी आहे। हिन चयो त पाकिस्तान खे तरक़ीअ जे मंज़िल ॾांहुं अञा बि वधीक तरक़ी ॾियण लाइ भरपूर नमूने सां कोशिशि कंदासीं। अॻूणे वज़ीर आज़म या नवाज़ शरीफ़ मुस्लिम लीग नवाज़ जे समूरनि कारकुननि खे हिदायत कई त उहे आम चूंडनि जी भरपूर नमूने सां तयारी कनि। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ इहो बि चयो त ईंदड़ आम चूंडनि में अवाम जी ताक़त सां कामयाबी हासिल कंदासीं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट लाइ ॾिसंदा रहो इबरत न्यूज़ टेलीविज़न नेटवर्क।